नूरपुर बटोर खां अली अकबर बुकेरो जी रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत तरफ़ां शाइर साहिर प्रेमी जी 3हीं वरसी जे मौक़े ते मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी मेड़ाको थियो भेटा पेश। उन्हीअ मौक़े ते अदबी संगत बटोरे जो गुलाम नबी ज़ऊर, नूर मोहम्मद खैबर, असगर ख्वाजा, क़ौमी पार्टी जे कादिर बख्श ज़ऊर चयो त साहिर प्रेमी बहितरीन शाइर हो। हिन जी शाइरी ऐं अदब मोहब्बत इनकलाब हो। हू नौजवानी में मौत असां खां जिस्मानी तौर जुदा करे छॾियो, पर रूहानी तौर असां वटि अॼु बि मौजूद आहे। अहले दिल माण्हू कॾहिं बि जुदा नथा थी सघनि। साहिर प्रेमी जी लिखणी में वज़न हो, ज़िंदगी साथ ॾिए हां त वॾो मक़ाम माणे हां। उन्हनि वधीक चयो त हू बहितरीन साथी बि रहियो, कॾहिं बि न थकण वारनि इंसाननि मां हो, तारीख़ में सदाईं यादि रखियो वेंदो। साहिर प्रेमी असां खां विछड़ो ज़रूर आहे, पर विसरियो नाहे। मेड़ाके खे साईं गफ़ूर मेमण, ज़ुल्फ़कार मेमण, मुश्ताक ख्वाजा, ज़ुल्फ़कार कुरैशी, आफ़ताब गुल, अब्बासी पिणु ख़िताब कयो।